सखर मां हाफिज़ लाशारी जी रिपोर्ट मुताबिक ज़हनी मरीज़ के मुबैना जाली पुलिस मुकाबले में ज़ख्मी करण खिलाफ मलिक बिरादरी जो एहतजाज सखर जे इलाक़े बचल शाह मेयाणी सां ताल्लुक़ रखंदड़ मलिक बिरादरी जे माण्हुनि सी सेक्शन पुलिस पारां मुबैना तौर ते जाली पुलिस मुकाबलो ज़ाहिर कंदे ज़हनी मरीज़ रहीम बख्श उर्फ राजा मलिक ते फायरिंग करे ज़ख्मी करण खिलाफ सखर प्रेस क्लब ॿाहिरां एहतजाजी मुज़ाहिरो कियो ऐं पुलिस खिलाफ शदीद नारेबाज़ी कई। मुज़ाहिरीन वज़ीर आला सिंध मुराद अली शाह, IG सिंध जावेद आलम ओढो ऐं DIG सखर खां वाक़े जो फौरी नोटिस वठण ऐं मुबैना तौर मुलविस पुलिस ऑफिसरनि एहलकारनि जे ख़िलाफ़ क़ानूनी कार्रवाई करण जो मुतालबो कयो आहे। हिन मौक़े ते एहतजाज में शामिल इरफान मलिक, ख़ैर मोहम्मद मलिक ऐं ॿियनि माण्हुनि मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो त रहीम बख्श उर्फ राजा मलिक ज़हनी तौर ते बीमार आहे ऐं तक़रीबन 6 ॾींहं अॻु बचल शाह मयाणी में वाक़े पंहिंजे घर खां निकिरी वियो हो। राति थियण बाद वारसनि ऐं इलाइक़े जे रहवासियुनि हिन जी तलाश शुरू कई। काफ़ी हंधनि ते तलाश करण बावजूदि हिन जो कोई पतो पइजी न सघियो। मुज़ाहिरीन जे मुताबिक़ गुज़िरियल 6 ॾींहंनि खां वारिस मुसलसिल पंहिंजे छोकिरे जी तलाश में मसरूफ़ हुआ। गुज़िरियल ॾींहुं सोशल मीडिया जे ज़रिए मालूम थियो त C सेक्शन थाणे जी पुलिस पुराणी सखर में पीर तोडल शाह कब्रिस्तान वेझो हिकु मुबैना पुलिस मुक़ाबले दौरान रहीम बख्श उर्फ राजा मलिक मथां फायरिंग करे ज़ख्मी करे छॾियो ऐं उन जे इलाज लाइ अस्पताल मुंतक़िल कयो आहे। ऐं जॾहिं त इतला मिलण ते रहीम बख्श जे वालिदेन ऐं वारसनि शदीद सदमे में मुब्तला थी विया, जॾहिं त घर में कोहराम मची वियो। मलिक बिरादरी जे माण्हुनि इल्ज़ाम हयो त रहीम बख्श ज़हनी मरीज़ आहे, उनखे मुबैना तौर ते हिकु पुलिस मुक़ाबलो ज़ाहिर करे ज़ख्मी कयो वियो आहे।